मलीर जे इलाके पिपरी जे गवर्नमेंट सचल सरमस्त हाई स्कूल में सकाफती तकरीब कोठाई वई। सूबाई सलाहकार सलमान अब्दुल्ला मुराद, एडमिनिस्ट्रेटर जिले काउंसिल कराची नूर हसन जोखे, पीपी अगवान अब्बास टालपर, नज़ीर भुट्टो, एसएसपी मलीर इरफान बहादुर, एजुकेशन ऑफिसर सिराज अहमद मेमण समेत इलाके वासियन ऐं शागिर्दनि तकरीब में वॾे अघ में शिरकत कई। स्कूल जे शागिर्दनि मुख़्तलिफ़ सकाफती टेबलोज़ पेश करे खूब दाद हासिल कयो। उन मौके ते तकरीब में आयल सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु मां मुबारकबाद पेश कयां थो एजुकेशन डिपार्टमेंट मलीर के जेके पंहिंजी सकाफ़त जी उजागर करनि पिया ऐं शऊर बेदार करनि पिया कि सिंध धरती अमन ऐं मोहबत जी धरती आहे। इन जेको डे आहे उहो तव्हांजी ऐं असांजे लाइ लाज़िमी आहे। जेको तव्हां जाखोड़ कयो पिया इहो असांजे नए नस्ल जे लाइ लाज़िमी हुयो कि असांजे नस्ल खे ख़बर पवे त असांजी सकाफ़त आहे छा। हमारा कल्चर बहुत अच्छा है और इस कल्चर को फ़रोग़ देने के लिए ये जो इन तकरीब का इनकाद किया गया है ये बड़ा खुशाइन है। ॾाढो सुठो आहे इहो टीवी चैनल जेके बि आहिनि उहे इन क़िस्म जा प्रोग्राम अरेंज कनि था ऐं मीडिया कवरेज ॾियनि था त इन में अवेयरनेस माण्हुनि में पैदा थिए थी। जेको सकाफ़त जी ॾियारो मल्हाइबो वञे असां इंतिहाई ख़ुशी जो इज़हार कयूं था ऐं ख़ासि करे ॿाहिराड़ियुनि में जिते ये मौक़ा न होंदा आहिनि। यहाँ का बच्चा तालीम आला तालीम हासिल करके हमारे वफाक में, इस्लामाबाद में, कराची में एक कमिश्नर, आईजी और बड़े बड़े उहदों पर ये बच्चे तालीमी काबिलियत की बुनियाद पर आगे पहुँचे, हमारे लिए बड़ी खुशी। उन खां वधीक खुशी असांखे इन ॻाल्हि जी त हीउ प्रोग्राम अॼु सकाफ़त खातो कोन पियो कराए, तालीम खातो पियो कराए ऐं सिंध जो जेको सकाफ़त वारो ॾींहुं उनखे सिंध टीवी जेके ॿिए इदारा आहिनि उन्हनि इनखे तालीम सां ॻंढियो आहे। अॼु ब्लैक एंड वाइट खां निकिती आई असीं 5000 साल पहिरियां खां कलरफुल आहियूं। असांजूं अर्जुटूं, असांजूं टोपियूं, असांजे रिलिजन जा कलर्स जेके आहिनि उहे एॾा त हसीन आहिनि जो पूरी दुनिया में शायदि एतिरा कलर्स कोन हूंदा जेतिरा सिंध धरती में आहिनि। टीवी वारनि खे जस्ट आहे सिंधियुनि मंझि पहिरीं प्रोग्राम जेको सिंध टीवी वारनि कयो, हर जगह ते ॻोठनि में खुली कचहरियूं कयूं, मच कचहरी कयूं। सिंधी मीडिया ख़ासि करे जेको आहे मलीर जे प्रेस क्लब जा मां असीं थोराइता आहियूं जंहिं हिन पसमानदा इलाइक़े में एॾी वॾी पज़ीराई, एॾो वॾो इंटरनेशनल प्रोग्राम जेको दुनिया ॿुधंदी ॾिसंदी। जीअं हिन ॿारनि में कुछ एक्टिविटी पैदा थिए छो तो उहे बि असांजी को करिकुलर एक्टिविटी जो ये प्रोग्राम असांजो उसो आहिनि त इन करे इहो जेको दिसंबर में सिंधी टोपी अजर जो ॾियारो मल्हायो पियो वञे। असांजी तइलीम जा जेके इशूज़ आहिनि उहे वधि में वधि हाईलाइट थींदा ऐं उनमें जेके बि खामूं खोटूं आहिनि उन्हनि जी निशानदेही थींदी। असांजो मक़सदु इहो हुयो त न्यू जनरेशन खे सिंध सकावत बाबति अवेयरनेस ॾियणु ताकि न्यू जनरेशन भी असांजे सिंध सकावत ते सिंध ते फ़ख्र करे। खुशी हो रही है कि हम दूसरे स्कूल में आए हैं, अपना हिम्मत दिखा रहे हैं, बहुत मज़ा आ रहा है हमें। मूंखे ॾाढो सुठो लॻो, मां इन स्कूल में आयमि, परफॉर्मिंग कयमि। अलाए लख एहसान त असां सिंध में पैदा थियासीं। वॾी वॾी ख़ुशी थी असांखे अॼु असां हिते प्रोग्राम मल्हाए चुका आहियूं। तकरीब में सिंध जे मशहूर रागी तुफ़ैल संजराणी ऐं गुलशेर चांडे क़ौमी राग ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। जिन ते तकरीब जी पुॼाणी होजमालो सां कई वई। तालीम खाते पारां करायल बिन क़ासिम जे इलाइक़े में सकाफ़ती प्रोग्राम में शरीक माण्हू जा तव्हां वीचार ॿुधा जिन जेको आहे सिंध जी सकाफ़त ऐं सिंध टीवी जे किराएदार खे साराए चयो आहे त अहिड़ा प्रोग्राम जेको आहे सॼी सिंध में हर महीने हर साल थियणु घुरिजे त जीअं सिंध जी सकाफ़त खे उजागर करे सघिजे। कैमरामैन सां गॾु मीर ज़ुल्फ़िकार, सिंध टीवी न्यूज़, मलीर, कराची।